लालू रैंक में आशिक अली मुगेरी की रिपोर्ट मुताबिक लालू रैंक में GTA और JUI के सॾ ते इलेक्शन में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ JUI पारां मुफ्ती अब्दुल हलीम छुट्टो, कारी फारूक बिरोही, लाला अब्दुल हमीद लाखो, हाफ़िज़ अब्दुल शकुर पेचुओ, कारी अब्दुल करीम मरखंड की अगवानी में मदरसा इरशादुल उलूम अरबिया खां एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक JUI कारकुननि इलेक्शन में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा शहर के मुख्य रस्तनि जो गश्त कंदा बस स्टॉप ते पहुता, जिते एहतजाज कंदड़नि वारहे लाड़काणो रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते एहतजाज की अगवानी कंदड़ ख़िताब कंदे चयो त इक़्तिदार जे बुख ऐं हाकिमियत जे नशे वाघा धड़ियुनि खे एतिरो त मदहोश करे छॾियो आहे जो हिक ताक़त जे हासिलात लाइ मुल्की सालिमत खे दाव ते लॻाइण लाइ तयार वेठा आहिनि। उन्हनि चयो त असीं मुल्क खे सलामत रखण लाइ चाहियूं था त इलेक्शन जी आड़ में अवाम मथां मढ़ियल हुक्मरानी वारो ड्रामो बंदि करे इलेक्शन में कयल धांधलियुनि जो एतराफ़ कंदे मुल्क अंदर नए सिर साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।